भली कार चवां थो हिन ॿी वीडियो में। हिन वीडियो में आउं डिस्कस कंदुसि त तव्हां आउटलायर पंहिंजे डेटा सेट में कीअं आइडेंटिफाई कयो एसपीसी सॉफ्टवेयर में। उन खां पोइ उन आउटलायर जेके आहिनि त उनखे आइडेंटिफाई करण खां पोइ उनखे तव्हां कीअं रिमूव कयो ऐं उहो आउटलायर हूंदो छा आहे। इहे टे शयूं जेके आहिनि अॼु मां हिन वीडियो में डिस्कस कंदुसि। ऐं हीअ का वीडियो आहे, हिन में ॿ सेशन आहिनि, हिकिड़ो थ्योरिटिकल आहे ऐं प्रैक्टिकल आहे। पहिरियों आउं थ्योरिटिकली इहे शयूं तव्हांखे साम्हूं रखंदुसि ऐं इन खां पोइ प्रैक्टिकली आउं तव्हांखे सम्झाईंदुसि त तव्हां आउटलायर एसपीसीस में कीअं रिमूव कयो। मुंहिंजो नालो आहे डॉक्टर रहीम सूमरो ऐं मां शाबित यूनिवर्सिटी सां तालुक़ु रखां थो। प्यारा दोस्तों, जीअं तव्हां अॻु में बि जो वीडियो ॾिसो ॾिठियूं हूंदियूं त उन में जेको आहे मुंहिंजी सीरीज़ आहे डेटा स्क्रीनिंग। इन में आउं पहिरियों डिस्कस करे चुको आहियां मिसिंग डेटा खे कीअं आइडेंटिफाई कयो, डिटेक्ट अनइंगेज रिस्पॉन्स छा हूंदो आहे उनखे कीअं डिफाइन आइडेंटिफाई कयो। ऐं हिन में आउं डिस्कस करे रहियो आहियां त आउटलायर खे कीअं डिटेक्ट कयो, कीअं उनखे आइडेंटिफाई कयो। सभ खां पहिरियों अचो त आउटलायर हूंदो छा आहे। आउटलायर असल में हिकिड़ी अहिड़ी जेको आहे वैल्यू आहे जेको तव्हांजी का रेंज आहे फ्रॉम 1 to 5, उन रेंज खां बिल्कुलु ॿाहिरि हूंदा, या तमामु घणो ॿाहिरि हूंदा या तमामु घणो घटि हूंदा। अहिड़ी क़िस्म जी डेटा जेका तव्हांजे रेंज खां ॿाहिरि हुजे उनखे असां आउटलायर चऊं था। ऐं उन खां पोइ आउटलायर घणो करे थींदो छो आहे, घणो करे जो सबबु जेको आहे उहो इहो आहे त टाइपिंग जे करे। मिसाली तौर ते असांजो क्वेश्चनर घर जेको असांखे फिल थी मिलियल आहे उहो भरिसो पियो आहे, असां उन ॾिसंदा वञी असां पंहिंजे कीपैड सां जेको असांजी कंप्यूटर उन सां भरींदा था वञूं कीबोर्ड सां। कॾहिं कॾहिं थींदो आहे असां हिकु दफ़ो वन प्रेस करण जे बजाए असां ॿ दफ़ा करे ॾींदा आहियूं त उहो हिक जे बजाए 11 थी वेंदो आहे ऐं असां अनकॉन्शियसली ख़बर कोन पवंदी आहे, पर उहो आउटलायर जी सूरत अख़्तियार करे वेंदो आहे। या जेकी असां जेकॾहिं 5 रिस्पॉन्स आहे त जेके 2 दफ़ा कंदो त 55 थी वेंदो। यानी इहे कुझु हिकिड़ो मेजर रीज़न आहे जंहिंजे करे असांजो आउटलायर जेको असांजे डेटा में क्रिएट थिए थो। उन खां पोइ जेकॾहिं आउटलायर आहे त उनखे छा कजे, ठीकु आहे, या उनखे असां छॾे ॾियूं। उनखे असां आउटलायर खे तॾहिं छॾियासीं जॾहिं उहो लेस्टिमेट आउटलायर हूंदो। लेस्टिमेट आउटलायर जो मक़सदु इहो आहे जेको असांजे डेटा जे अंदरि आहे। मिसाल की एज आहे, जेका एवरेज एज जेका स्टूडेंट्स जी आहे उहा कंहिं क्लास में उहा 20 to 30 आहे, पर जेकॾहिं यानी उन में उस्ताद जी बि एज तव्हां काउंट कंदव, इंक्लूड कंदव, शामिलु कंदव त उहा एज जेका वधी वेंदी। पोइ हाणे उहो हिकिड़ो मिसाल जे तौर ते उन उस्ताद जी एज 45 साल आहे त हाणे उहो तमामु घणो आहे उन रेंज खां। त हाणे उहो तव्हांखे सॉफ्टवेयर जेको आहे सो उहो आउटलायर करे ज़ाहिर करे कंदो। पर जीअं त इहो लेस्टिमेट आउटलायर आहे, तव्हां जस्टिफाइड आउटलायर आहे, इनखे तव्हां एज़ इट इज़ रखो, इनखे तव्हां कुझु न कयो। हाणे इन हवाले खे तव्हांखे आहे त इन हवाले खां असां वटि जेकी नॉन पैरामीट्रिक टेस्ट आहे जेका तव्हां स्क्यू डेटा ते अप्लाई करे सघो था। जॾहिं बि तव्हांजे डेटा में आउटलायर हूंदो त यकीनन उहा डेटा लेफ्ट या राइट स्क्यूड हूंदी। इन हवाले खां जॾहिं तव्हांजी डेटा स्क्यूड आहे यानी नॉन नॉर्मल डेटा आहे त इन सूरत में तव्हां नॉन पैरामीट्रिक टेस्ट तव्हां अप्लाई करे सघो था। असां वटि ॿ वॾा ग्रुप आहिनि, पैरामीट्रिक टेस्ट ऐं नॉन पैरामीट्रिक टेस्ट आहे। पैरामीट्रिक टेस्ट तॾहिं असां रन कंदा आहियूं जॾहिं असां वटि जेका डेटा नॉर्मल हूंदी आहे। पर जॾहिं असां डेटा नॉन नॉर्मल हुजे या स्क्यू डेटा हुजे त उन सूरत में असां नॉन पैरामीट्रिक टेस्ट रन करे सघूं था। ऐं उनखे डेटा खे करेक्ट कीअं कंदासीं, उन में जेको इशू आहे त असां ॾिसंदासीं 1.1 to 5 विकेट सेट खां ॿाहिरि आहे त उनखे जीअं ज़रूरी सम्झो था उनखे डिलीट करे छॾियो, जेके तमामु घणो आहे कंहिं हिकु रिस्पॉन्स में। या जेकॾहिं तव्हां ॿी सूरत में तव्हां उनखे करेक्ट कयो, यानी कहिड़ो हुते डबल 5 आहे त हिकु 5 ख़तमु करे छॾियो, 1 करे 5 करे छॾियो, त इन तरीक़े सां इहो आउटलायर जेको आहे उहो तव्हांजो रिमूव थी वेंदो ऐं डेटा तव्हांजी नॉर्मल थी वेंदी। पर ज़रूरत इहा आहे जेको कुझु बि तव्हां हिन आउटलायर सां करे रहिया आहियो, जेतिरा बि आउटलायर तव्हां आइडेंटिफाई कया आहिनि, जेतिरा बि आउटलायर तव्हां रिमूव कया आहिनि, उहे सॼे खे तव्हां पंहिंजी फाइनल रिपोर्ट में ज़रूरु जेको आहे सो उहो ॿुधायो त हेतिरा आउटलायर हुया ऐं उनखे आउटलायर खे हिन तरीक़े सां असां रिमूव करे छॾियोसीं। तंहिंखां पोइ हिकु दफ़ो कि तव्हां वटि आउटलायर आइडेंटिफाई थी विया आहिनि त उन आउटलायर खे लोकेट कीअं कजे, किथे आहिनि उहो कीअं ख़बर पए, उन लाइ तमामु आसान तरीक़ो आहे जेको आउं प्रैक्टिकल बि तव्हांखे मां करे ॾेखारींदुमि कुझु थोरे वक़्त खां पोइ। त इन में ईअं आहे त तव्हां सभ खां पहिरीं एडिट बटन में ईंदव, उन खां पोइ हिते आहे तव्हांखे हिकिड़ो केस नंढो ऑप्शन मिलंदो गो टू केस, ऐं ॿियो आहे गो टू वेरिएबल। असांखे गो टू केस में वञिणो आहे, वेरिएबल में न वञिणो। गो टू केस खे कंदव त असांखे अहिड़ी क़िस्म जी विंडो मिलंदी जंहिंमें असांखे गो टू केस ऐं गो टू वेरिएबल। त हाणे इनखे पक ॼाणियो त तव्हांजो केस जेको आहे इहो एक्टिव आहे। हितां की जेके तव्हां वेरिएबल एक्टिव थी वेंदी त पोइ इन वेरिएबल मां हू आइडेंटिफाई कंदो हिन लाइन मां। भई कॾहिं केस आहे
त सॉफ्टवेयर जिते बि जो तव्हांजो आउटलायर आहे उते हिन केसिस मां उनखे आइडेंटिफाई कंदो ऐं तंहिंखां पोइ उहो केस तव्हां लिखो जेको तव्हांखे ॿुधायो आहे बॉक्स प्लॉट में उहो ऐं तव्हांखे जेके बॉक्स प्लॉट में इहो जेको नंबर आहे जिते आउटलायर तव्हांजो आहे उहो कीअं मिलंदो उहो बि ऐं उन नंबर खे हिते लिखंदो ऐं उन खां पोइ जीअं हिते 74 आहे 74 ही आहे लेकिन तव्हां जे बो खे प्रेस कंदो त उहो कर्सर खणी करे तव्हांखे हिते अची बीहारींदो ऐं हिते तव्हां आसानी सां आइडेंटिफाई करे सघो था त तव्हांजो आउटलायर हिते आहे ॿिए स्टेप में अच्छा उन खां पोइ ईअं बि करे सघो था बजाए जो हिन पूरे स्टेप खे फॉलो करणी तव्हां डायरेक्टली 74 ताईं ॿुधी सघो था उनखे तव्हां ड्रैग डाउन करे हेठि 74 नंबर ते अची करे बि तव्हां करे सघो था जेको तव्हांखे तरीक़ो आसान लॻे ॿिन्ही मां ॿई तरीक़ा तव्हां करे सघो था तंहिंखां पोइ हाणे आउटलायर खे कीअं रिमूव कजे जीअं मूं अॻु में ॿुधायो त हिकु त इहो ई आहे त आउटलायर में जेके 33 आउटलायर आहे त 3 ख़तमु थो अचे स्टेप त बक़ाया 3 रहिजी वेंदा पर जेके आउटलायर इन खां पोइ मथियो आहे मिसाल 66 आहे 95 आहे इन सां इहो आहे त पोइ उन आउटलायर खे तव्हां कोशिशि कयो मीडियन या मीन सां रिप्लेस कयो कोशिशि कयो हिनखे मीन सां रिप्लेस कयो त वधीक बहितर आहे पोइ हाणे तव्हां उन मीन सां कयो आहे मीडियन सां जेको कुझु बि कयो पर वरी बि उहा ई ॻाल्हि तव्हां उन पंहिंजी फाइनल रिपोर्ट में ज़रूरु ॿुधायो त आउटलायर असांखे मिलिया उनखे असां हिन तरीक़े सां रिमूव कयोसीं तंहिंखां पोइ पहिरियां दोस्तो तव्हां ॾिसो त बॉक्स प्लॉट में जेके आउटलायर आहे त बॉक्स प्लॉट जी सूरत हाल कहिड़ी आहे हिन बॉक्स प्लॉट ऐं हिन बॉक्स प्लॉट जी हाणे हिन में जेको आउटलायर असांजो 74 आउटलायर आहे हाणे जेको सितारे वांगुरु या स्टैटिक जेको आहे इहो असां जिते बि अचे इहो असांजो श्योर आउटलायर आहे माने असां पक सम्झो त हिते इहो मसइलो आहे छो जो इन सां गॾु जेको इन पोइ जेको वैल्यू आहे उहो असांजी जेका रेंज 1 to 5 आहे उन खां ॿाहिरि आहे अच्छा ॿिया आउटलायर ही बि असांजो सर्किल आहे गोल नंढो दाइरो इहो बि असांजो जेको आहे ही जेको आहे इहो बि असांजो आउटलायर आहे एक्चुअली पर इहो सस्पेक्टेड आउटलायर आहे शकी आहे असांखे का पक कोन्हे ऐं घणो करे अक्सर औकात जॾहिं अहिड़े क़िस्म जो आउटलायर ईंदो आहे त उहे देर आर एक्सट्रीम वैल्यूज़ बट स्टिल वी आर विदिन द रेंज एक्सट्रीम वैल्यूज़ आहिनि पर इहे विदिन द रेंज आहिनि इन करे अहिड़े क़िस्म सस्पेक्टेड आउटलायर आहे इन जो को मसइलो कोन्हे पर श्योर आउटलायर जिते तव्हांखे मिले उन आउटलायर खे ज़रूरु ख़तमु कयो हाणे जॾहिं आउटलायर तव्हां ख़तमु कयो उन खां पोइ ॾिसो तव्हां ॾाढो साफ़ु सुथिरो ऐं ख़ूबसूरत तव्हांखे जेको आहे पूरो तव्हांखे हीउ बॉक्स प्लॉट मिली वियो ऐं तव्हां आसानी जेको आहे इनखे तव्हां ॾिसी सघो था हाणे इन बॉक्स प्लॉट में असांखे इनखे असां 5 नंबर समरी बि चवंदा आहियूं बॉक्स प्लॉट खे असां 5 नंबर समरी बि चवंदा आहियूं जंहिंमें असांजी हीअ रेंज आहे हीअ लोअर रेंज आहे हीअ अपर रेंज आहे यानी जेके बि असांजे वैल्यूज़ आहिनि इहे सभु इन रेंज जे अंदरि आहिनि ही मिनिमम आहे उन खां पोइ तव्हां ईंदो त हीउ जेको फर्स्ट क्वार्टर आहे यानी हीउ जेको विस्क ही बॉक्स आहे असां हिनखे विस्कर चवंदा आहियूं यानी बॉक्स प्लॉट खे जी ॿियो नालो जेको विस्कर ऐं बॉक्स एंड विस्कर आहे हीउ विस्कर आहे हीउ जेको हितां खां वठी हेसि ताईं असांजो जेको आहे Q1 यानी Q1 यानी क्वार्टर 1 जेको रेट आहे ऐं उन खां पोइ हीउ जेको लाइन इहो असांजो मीडियन आहे यानी मिडल ऑफ द ऐं तंहिंखां पोइ हीउ हेठियों जेको आहे असांजी रेंज आहे हीउ Q3 आहे Q1 Q2 ऐं Q3 यानी इहे 4 क्वार्टर थी विया जेके असांजी बॉक्स प्लॉट सां अची था वञनि असां इनखे 5 नंबर समरी बि चवंदा आहियूं ऐं उन खां पोइ तव्हां ॾिसो द डिटेक्टिंग आउटलायर में जेके विथ आउटलायर आहे असांजी आर स्क्वायर असांजी 0.313 आहे हाणे आर स्क्वायर छा हूंदी आहे उनजो नंढो कॉन्सेप्ट वठूं था त हिकु तरफ़ असां वटि मॉडल में हिकु डिपेंडेंट वेरिएबल हूंदो आहे ऐं केतिरा इंडिपेंडेंट वेरिएबल हूंदा आहिनि हाणे कलेक्टिव जेको इंडिपेंडेंट वेरिएबल जो इम्पैक्ट केतिरो थो पए डिपेंडेंट वेरिएबल ते असां उनखे आर स्क्वायर चवंदा आहियूं हाणे तव्हांजे डेटा में आउटलायर हुजण जे करे हीउ जेको आउटलायर आहे तव्हां ॾिसो था त आर स्क्वायर केतिरी घटिजी वई आहे पर ॿी हिन में जेकॾहिं असां उहो आउटलायर खे रिमूव कयोसीं त उन खां पोइ तव्हांजी आर स्क्वायर केतिरी वधी वई त हाणे इहो जेको आहे त तव्हां ॾिसो त केॾो सीरियसली इहो तव्हांजी डेटा खे नुक़सानु थो ॾिए जॾहिं आउटलायर आहे ऐं तंहिंखां पोइ आउटलायर खे तव्हां कीअं आइडेंटिफाई कयो ॾाढो आसान तरीक़ा आहिनि 4 तरीक़ा आहिनि सॉर्टिंग आहे फ्रीक्वेंसी आहे हिस्टोग्राम आहे ऐं बॉक्स प्लॉट आहे या जेको असां 4 बिट मां वञी कंदासीं अचो त असां ॾिसूं त प्रैक्टिकली इहो असां चेन मेथड जे ज़रिए सां आउटलायर खे कीअं आइडेंटिफाई कयूं अच्छा दोस्तो त असां हाणे प्रैक्टिकल साइट ते हलूं था हीअ मुंहिंजी डेटा आहे हीअ डेटा जी लिंक बि हेठि मां ॾेई छॾींदुमि पंहिंजे वीडियो जे हेठां जितां हीअ डेटा पंहिंजी प्रैक्टिस लाइ तव्हां डाउनलोड करे सघो था हिन डेटा में असांखे जेके वेरिएबल आहिनि हिन लाइन ते 5 वेरिएबल ऐं 6 असांजो जेंडर जो वेरिएबल टोटल 6 वेरिएबल आहिनि ऐं हिन साइट ते जेके आहिनि इहे असांजा केसिस आहिनि या रेस्पोंडेंट आहिनि जंहिंमें टोटल असांखे 107 रेस्पोंडेंट आहिनि सभ खां पहिरियों असां जेकी 4 मेथड में तव्हांखे ॿुधाया
सॉर्टिंग आहे, फ्रीक्वेंसी आहे, हिस्टोग्राम ऐं बॉक्स प्लॉट इन तरीक़े सां असां आइडेंटिफाई कयूं। हिकिड़ो ॿियो मेथड बि आहे, उहो आहे थ्रू आई यानी तव्हां जेको अक्स आहे। इन सां सभ खां पहिरियों असां इहो करे सघूं था ऐं ॾिसूं त हिते हिकु ही आउटलायर आहे जेको असांजी रेंज 1 to 5 खां ॿाहिरि आहे। ॿियो ही आउटलायर आहे जेको इहो बि आहे। पर जेके तव्हां वटि वेरिएबल हिते त पंज आहिनि, थोरा वेरिएबल आहिनि, जो भले हिकिड़े 15 20 25 वेरिएबल आहिनि, तमामु घणी डेटा हुते, त ज़ाहिर आहे उन में थ्रू अखि सां ॾाढो ॾुखियो थी वेंदो त हिकु हिकु शइ खे आइडेंटिफाई करणु। इन लाइ बहितर इहो आहे त असां इहे जेके चारि मेथड मूं तव्हांखे ॿुधाइनि उन तरफ़ हलूं। सभ खां पहिरियों जेको मेथड आहे उहो आहे फ्रीक्वेंसीज़ जो। त हाणे फ्रीक्वेंसीज़ में असां कीअं हलूं, तमामु आसान आहे। एनालाइज़ में वञो, डिस्क्रिप्टिव ऐं तंहिंखां पोइ फ्रीक्वेंसीज़ ते क्लिक कंदव, तव्हांजे साम्हूं ही नंढी उहा फ्रीक्वेंसी विंडो खुली ईंदी ऐं हिन में तव्हां सभ खां पहिरियों जेके बि तव्हांजा वेरिएबल आहिनि उनखे सिलेक्ट करे ऐं हेॾे मूव कयो। ही मुख़्तलिफ़ जेके मेन्यूज़ आहिनि हिन मां असांखे का बि शइ कोन खपे, इनखे एज़ इट इज़ ईअं रहण ॾियो। पर ही इनखे पक कयो हिते ही चेक आहे, चेक हुजे त तॾहिं तव्हांखे फ्रीक्वेंसी टेबल मिलंदी, अदरवाइज़ फ्रीक्वेंसी टेबल तव्हांखे न मिली सघंदी। उन खां पोइ ओके प्रेस कंदव। जी तव्हां ओके प्रेस कंदव त तव्हांखे हीअ क़िस्म जी रिज़ल्ट तव्हांखे मिलंदी, जंहिंमें तव्हां सम्झो त टोटल रिस्पॉन्ड असांजा 107 आहिनि ऐं मिसिंग 0 आहे। उन खां टेबल नंबर 1 में तव्हां ॾिसंदव त असांजा स्ट्रॉन्गली एग्री खां वठी स्ट्रॉन्गली डिसएग्री ताईं असां ठीकु आहे, पर हिन में असांखे टे ॿिया इशूज़ मिलनि था, 22 44 65। इहे असांजा आउटलायर आहिनि, यानी x1 में असांजा आउटलायर आहिनि, x2 में असांजो कोई आउटलायर कोन्हे, x3 में असांजो अगेन नो आउटलायर, दैट्स गुड थिंग। x4 में कोई मसइलो न आहे, पर x5 में असां वटि ॿ आउटलायर आहिनि। हाणे असांजो हिकु तरीक़ो इहो आहे त फ्रीक्वेंसी ज़रिए असांखे आउटलायर कीअं ख़बर पई, इन तरीक़े सां असांखे फ्रीक्वेंसी आउटलायर मां ख़बर पइजी वेंदी। ऐं इन खां पोइ जेको ॿियो तरीक़ो आहे उहो बि तमामु आसान आहे। ॿियो तरीक़ो आहे हिस्टोग्राम। ऐं हिस्टोग्राम ते कीअं पुॼिजे, तमामु साॻियो ई प्रोसेस आहे। डिस्क्रिप्टिव स्टेटिस फ्रीक्वेंसीज़ में वञो या तव्हांखे हिते ग्राफ मिले थो, हिन ग्राफ मां बि तव्हां वञी सघो था। हिस्टोग्राम में ही बिल्कुलु आख़िरि में आहे। इन तरीक़े सां बि तव्हां वञो था, या हिन तरीक़े सां ॾाढो आसान आहे मुंहिंजे ख़्याल में त फ्रीक्वेंसीज़ में वञी करे साॻियो ई टेबल हर शइ हुते तव्हांजी, ऐं सिर्फ़ु तव्हांजे चार्ट में वञी करे हिते तव्हांखे बार चार्ट आहे पाए ऐं हिस्टोग्राम खे तव्हां सिलेक्ट कयो ऐं इहो पक कयो त हिते बि चेक आहे, हीअ आहे नॉर्मल कर्व। जेकॾहिं तो कर्व तव्हां ॿुधाईंदो त तव्हांजी डेटा नॉर्मल आहे या नॉन नॉर्मल आहे। जेकॾहिं कर्व नॉर्मल आहे, बेल शेप कर्व आहे, इन मक़सदु तव्हांजी डेटा नॉर्मल आहे, देयर इज़ नो आउटलायर। पर जेके डेटा में कंहिं बि क़िस्म जी स्क्यूनेस आहे, यानी हिकिड़े पासे ॾांहुं तमामु वॾो हुनजो पुश यानी टेल रुॻो आहे, त इन जो मक़सदु आहे त डेटा नॉन नॉर्मल आहे ऐं प्रॉबेबली उनजो सबबु जेको आहे शायदि उहो आउटलायर जो हुजण जे करे आहे। इनखे असांखे चेक करणु लाज़मी आहे। हाणे की अॻ में असां टेबल ॾिसी, जेके तव्हांखे टेबल खपनि त तव्हां हिनखे चेक रखो। मूंखे टेबल न खपनि, हिनखे अनचेक करे छॾियो त सिर्फ़ु तव्हां वटि ग्राफ ईंदा, ऐं हूअं छा थियो, तव्हांखे टेबल बि ईंदो, ग्राफ बि ईंदो। चलो असां ॿई था वठूं, ओके कयोसीं। असांखे जीअं असां ओके कयोसीं, असांखे ही टेबल सां गॾु गॾु रिज़ल्ट मिली वियो। हाणे असांखे हिकु टेबल आहिनि, x1 आहे, जीअं त x1 में असां वटि टे इशूज़ आहिनि। त ॾिसो x1 जेकी ग्राफ आहे उन में छा आहे, हिस्टोग्राम। सो हिस्टोग्राम असांखे ॿुधाए थो त हिन में टिनि क़िस्मनि जा जेके आहिनि से उहे इशूज़ आहिनि। सभ खां पहिरियों इशू जेको आहे उहो हिते ई आहे 20, ऐं ॿियो जेको इशू उहो ही इशू आहे, ऐं टे ही इशू आहे। हाणे इन टिनि इशूज़ जे करे तव्हां ॾिसो था त जेका असांजी जेको स्क्यूनेस आहे, जेको पुश जो आहे टेल आहे, इहो टेल काफ़ी जेको आहे ॾियो आहे। हाणे ही जेका डेटा उहो नॉन नॉर्मल डेटा आहे, छो जो ही स्क्यूनेस आहे, हिनखे डेटा हिकिड़े पासे ॾे तमामु घणी डेटा अची वई आहे। उन खां पोइ असां टेबल नंबर 2 ते वेंदासीं त हिन में को बि आउटलायर, हिकिड़ो आउटलायर 22, ऐं 22 हिते बि ईंदासीं, हिते साॻियो ई तव्हांखे ही ॾिसो त ही तव्हांखे आउटलायर हिते मिली रहियो आहे, जंहिंजे करे असांजो जेको ही डेटा जो कर्व आहे दैट इज़ नॉन नॉर्मल कर्व। x3 में अची ॾिसूं त दैट इज़ द ओनली प्रॉब्लम, कोई बि आउटलायर कोन्हे, ऐं x3 जो कर्व बि ॾिसूं, ओ वाओ दैट्स फाइन, ॾाढो सुठो, ॾाढो साफ़ सुथरो तव्हांखे जेको उहो बेल शेप कर्व मिले थो, जेको असांखे ॿुधाए रहियो आहे त असां वटि बिल्कुलु डेटा नॉर्मल आहे। हाणे हिते असां वटि पंज आहिनि, 2 3 4 5, छो असांखे 5 पॉइंट लिखण स्केल आहे, इन करे असांखे बार बि पंज ई मिली रहियूं आहिनि। उन खां पोइ 4 में अचूं था त कोई मसइलो कोन्हे, हिन में 4 जी ग्राफ में बि साॻियो ई कोई मसइलो, पंज ई असां वटि बार आहिनि, ऐं हर बार हिकु हिकु खे ज़ाहिर करे थी स्ट्रॉन्गली डिसएग्री, न्यूट्रल, एग्री एंड डिसएग्री, स्ट्रॉन्गली एग्री। उन खां पोइ x5 ते वञूं था, जंहिंमें असांखे कुझु इशूज़ मिली रहिया आहिनि, ॿ इशूज़ आहिनि, 22 ऐं 55।
X5 जी ग्राफ ते साॻा ई ॿ इशू असांखे नज़र अची रहिया आहिनि। हाणे बि तव्हां ॾिसंदव त असांखे के ग्राफ आहिनि उहे हिक ॿिए सां मिलियल न आहिनि। जीअं X3 में तव्हां ॾिसो हिक ॿिए जे वेझो आहिनि ऐं 4 ग्राफ आहिनि, त हिते असांखे जेको आहे कुझु ग्राफ असांखे रेंज खां ॿाहिरि मिलनि था। हिन करे जेको पूरो कर्व आहे दैट इज़ अ नॉन नॉर्मल कर्व, नॉर्मल न आहे। नॉर्मल छाजे लाइ? छो जो इन में आउटलायर आहे। हाणे इन आउटलायर जे आइडेंटिफिकेशन जो हिकिड़ो ॿियो तरीक़ो इहो थियो। हाणे टियों तरीक़ो कहिड़ो आहे? अचो त उनखे ॾिसूं। टियों तरीक़ो दोस्तों ॾाढो आसान आहे, जंहिंसां असां आउटलायर आइडेंटिफाई करे सघूं था। सिंपल, तव्हां छा कयो, जंहिंमें तव्हां सम्झो था हिन में असां ॾिसूं था हिकु आउटलायर आहे, ठीकु आहे, ज़ाहिर बि थी रहियो आहे। इन खे तव्हां ॿियो कुझु बि न कयो, फ्रीक्वेंसीज़ में बि न वञो ऐं जेको आहे तव्हां हिस्टोग्राम बि न कयो, बॉक्स प्लॉट बि न कयो, सिंपली तव्हां हिनखे राइट प्रेस सिलेक्ट खे राइट प्रेस करे ऐं सॉर्ट असेंडिंग कंदो त जेके तव्हांजा वेरिएबल उहे मथे अची वेंदा। यानी इन मां हिसाब की टे जेके असांजा आउटलायर आहिनि ऐं इनखे तव्हां आसानी रिमूव कयो। रिमूव करण जो तरीक़ो कहिड़ो आहे त तव्हां हिते जेकॾहिं हीउ जेको आहे 65 आउट ऑफ रेंज आहे, तव्हां हिनखे जेको आहे पंहिंजो थ्रू द मीन, तव्हां उनखे हिन मीन जेको आहे टे, त थ्रू टे असांखे रिप्लेस करे सघंदा। हिते 4 आहे त हिनखे हिकिड़ो 4 जेको आहे उहो ख़तमु करे छॾियो, हिकिड़ो 2 ख़तमु करे, त ॾिसंदव डेटा तव्हांजी बिल्कुलु नॉर्मल थी वेंदी। हिकिड़ो इहो तरीक़ो आहे जंहिंसां तव्हां इहे सभु शयूं करे सघो था। ऐं अचो त हिकिड़े ॿिए आख़िरी तरीक़ो आहे इंपॉर्टेंट, उन तरफ़ हलूं था। इहो तरीक़ो आहे असांजो बॉक्स प्लॉट जो। इन जे लाइ असांखे ग्राफ में वञिणो पवंदो। इन असांखे ॿ क़िस्म जा ग्राफ मिलनि था। हिकिड़ो लेगेसी ग्राफ आहे जंहिंमें बॉक्स प्लॉट तव्हांखे मिली वेंदो। हिन में इहो आहे त हिकु शयूं अॻिले ॾींहुं तइ उन तरह तव्हांखे करिणो पड़े कि तव्हां पंहिंजो बॉक्स प्लॉट ठाहिणु चाहियो था, त उहो तव्हां चार्ट बिल्डर में वेंदो, जंहिं पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ तव्हां चार्ट खे ठाहे सघो था। इनमें तव्हां सभ खां पहिरीं ॾिसंदव त तव्हांजो चार्ट आहे किथे, हीअ असांजी बॉक्स प्लॉट आहे। इनखे तव्हां ॿ दफ़ा क्लिक कंदव त हीउ ज़ाहिर थी पवंदो। हाणे हिनखे तव्हां हिनखे खणी हिते पुॼाइणो आहे। हिनखे तरीक़ो इहो आहे, हिनखे सिलेक्ट करे ड्रैग करे हिते हिनखे छॾे ॾियो, तॾहिं बि अची वेंदो, या हिनखे डबल क्लिक ॾियो तॾहिं बि अची वेंदो। ऐं तंहिंखां पोइ तव्हां जनरल खे एक्स एक्सिस में रखो ऐं X1 जंहिंमें तव्हांजो हिनखे तव्हां हिनखे वाई में रखो। अहिड़े क़िस्म जो जेको आहे हिकिड़ो ग्राफ बॉक्स प्लॉट मिलंदो, जंहिंमें असां ॾिसी रहिया आहियूं त खोड़ सारा असांजा टे आउटलायर आहिनि। हाणे जेके स्टार्स आहिनि इहे असांजा श्योर आउटलायर आहिनि। ऐं हिते ॾिसूं था हीउ जेको असांजो सर्किल आहे, हीउ सर्किल बि असांजो आउटलायर आहे, पर इहो सस्पेक्टेड आउटलायर आहे। हीअ त टे श्योर आउटलायर आहिनि। इन आउटलायर जेके ॾिसूं था हिन जो कद केतिरो घटिजी वियो आहे, केतिरा नंढा थी विया आहिनि। हाणे इहे असांजी एक्चुअल साइज़ में न आहिनि। इन जो सबबु इहो आहे जो ही जेके आहिनि इन में आउटलायर, जॾहिं हिन मां आउटलायर रिमूव कंदासीं त तव्हां ॾिसंदव त वरी इन जो जेको आहे कद वधी वेंदो ऐं इहे पंहिंजे नॉर्मल जेको हिनजी शेप आहे उन में अची वेंदा। अचो त इहे असां कीअं आइडेंटिफाई त थी विया, हाणे रिमूव कीअं कयूं। हाणे असांजो जेको आहे 1, 2 ऐं 3 में आहिनि असांजा, त इन लाइ तमामु आसान तरीक़ो आहे। त X1 में ही टे आहिनि, त असां हिनखे ई तरीक़े जी अॻे में तव्हांखे ॿुधायो, तव्हां हुनखे ईअं करे रिमूव करे सघो था। अचो त साॻियो ई जेको असां कमु वरी ॿिए कंहिं वेरिएबल सां कयूं। मिसाल जे तौर ते हिन त असां ॿिए कहिड़े वेरिएबल सां साॻियो अमल करे रहिया आहियूं, चार्ट बिल्डर। हिन ते असां X1 खे ख़तमु करे ऐं X5 खे रखूं था। प्यारा दोस्तों, तव्हां जीअं मूं X1 आहे, X5 आहे, तव्हां जेतिरा बि तव्हांजा वेरिएबल आहिनि, हर वेरिएबल खे 1 बाय 1 तव्हां रखंदा ऐं तव्हां हुनखे चेक करे सघो था। हिकु तरफ़ जनरल हुजे कैटेगोरिकल वेरिएबल, ऐं ॿिए तरफ़ तव्हांजो जेको न्यूमेरिकल स्केल वेरिएबल हुजे। ऐं हिन में तव्हां जेतिरा बि तव्हांजा मूं त खणी 5 आहिनि वेरिएबल, जेके तव्हांजा 25 वेरिएबल आहिनि, त हिकु हिकु वेरिएबल खे हिते रखंदा वञी ऐं तव्हां हुनखे चेक कंदा वञो को आउटलायर आहे या न। तो इन हवाले खां हिनखे ओके कंदासीं। जेको आहे बॉक्स प्लॉट नंबर 5 सां असांखे ही ॿ आउटलायर असांखे मिलनि था, जंहिंजे करे तव्हां ॾिसो ही बिल्कुलु नंढा थी विया आहिनि। असुलु मसइलो इहो आहे त इन में आउटलायर जे करे साइज़ घटिजी वेंदी आहे। आउटलायर ख़तमु कंदासीं त वरी ही पंहिंजी असुलु हालत में अची वेंदा। हाणे आउटलायर कहिड़ा आहिनि? 25 नंबर आहे ऐं 92 जेको रेस्पोंडेंट यानी इहे रिस्पॉन्स आहिनि। रेस्पोंडेंट नंबर 25 में हिकिड़ो मसइलो आहे ऐं रिस्पोंडेंट नंबर 92 में हिकिड़ो मसइलो आहे। हाणे इन मसइले खे कीअं आइडेंटिफाई कजे? अचो त उन तरफ़ हलूं था। अच्छा, हाणे हिकिड़ो 25 नंबर हुयो, तव्हांखे यादि आहे, ॾाढो आसानु आहे हिनखे कीअं लोकेट। हिकिड़ो तरीक़ो इहो आहे त डायरेक्ट तव्हां 25 ते अची वञो ऐं उते सिलेक्ट करे तव्हां हिनखे कयो। पर जेकॾहिं डेटा तमामु घणी आहे त 25 जी ज़रूरत आहे। ॿियो बि तरीक़ो आहे, एडिट में वञो, गो टू केस, ऐं हिन में तव्हां 25 रेस्पोंडेंट ॻोल्हियो, लिखो 25 नंबर रेस्पोंडेंट जी मूंखे खपे। हा, पर उन में हिकिड़ी ॻाल्हि तव्हां यकीन रखो, ख़ासि ख़्यालु रखो त हीउ केस सां इहो एक्टिव हुजे। जेकॾहिं वेरिएबल एक्टिव त पोइ हितां जेके हीउ वेरिएबल इन मां ई ॻोल्हींदो।
पर जीअं असांखे केस खपे इन केस मां हिननि मां ई ॻोल्हींदो। हाणे केस असांजो थी वियो एक्टिव गो ऐं 25 ते अची वियो लाइन ते, हीअ असांजो इशू आहे, इन इशू खे सॉल्व कयो साल 5। ऐं उन खां पोइ असांजो ॿियो जेको वेरिएबल हुयो अच्छा ॿियो आहे 92। अच्छा 92 खे वरी त तव्हां 92 लिखंदव त वरी तव्हां उते अची वियो गो 92। अच्छा 22 ते आहे, 2 ते 2 कयो, मसइलो हल, कैंसिल, वरी तव्हां ॿीं रिपीट कयो हिनखे चार्ट बिल्डर, ठीकु आहे एक्सपाई, ऐं वरी तव्हां हिनखे हलाए दो। ऐं हाणे तव्हां ॾिसी रहिया आहियो त असांखे बिल्कुलु नीट एंड क्लीन जेको आहे असांखे बॉक्स प्लॉट मिली रहियो आहे। जेका अॻु में साइज़ हुई हाणे बिल्कुलु उहा साइज़ बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे ऐं हिकिड़ो तमामु साफ़ सुथिरो असांखे जेका अॻु में साइज़ हुई उहा मुख़्तलिफ़ तव्हांखे हिते तव्हां ॾिसो था त आउटलायर हुजण जे करे इन जी साइज़ केतिरी घटिजी वई आहे। जॾहिं आउटलायर असां ख़तमु कयासीं त हीअ बिल्कुलु साफ़ सुथरा अची विया। ऐं हाणे ॾिसो हीअ 1 आहे, हीअ असांजो हीअ रेंज आहे, असांजी रेंज फ्रॉम 1 to 5 आहे, हीअ सॼी रेंज आहे, हीअ मिनिमम आहे ऐं हीअ मैक्सिमम आहे। ऐं हीअ जेको आहे हीअ विस्कर्स आहिनि, हीअ बॉक्स आहे ऐं हीअ विस्कर्स आहिनि। हीअ मीडियन आहे, हीअ फर्स्ट क्वार्टाइल, हीअ सेकंड क्वार्टाइल, हीअ थर्ड क्वार्टाइल। हिन बॉक्स प्लॉट खे जीअं अॻु में मूं ॿुधायो त इहो 5 नंबर समरी बि असांखे चई सघूं था, चऊं बल्कि चऊं था हिनखे 5 नंबर समरी। तो इन हवाले खां असां चारई जेके पंहिंजा तरीक़ा ॾिठासीं, सॉर्टिंग ज़रिए कीअं कयूं, फ्रीक्वेंसी ज़रिए कीअं कयूं, हिस्टोग्राम ऐं बॉक्स प्लॉट जे करे कीअं कयूं, इहो सभई असां हिन में सिखी वरितोसीं। ऐं इन हवाले खां ऐं उमेद कयां त हीउ जेको सेशन आहे ॾाढो फ़ाइदेमंद तव्हां सां रहियो हूंदो ऐं काफ़ी जेकी नयूं शयूं आहिनि आउटलायर जे बारे में उहे सिखियूं तव्हां। ऐं इहा बि उमेद कयां थो तव्हां हिन वीडियो खे लाइक कंदा, हिनखे शेयर कंदा त जीअं वधि खां वधि जेके ॿिया दोस्त आहिनि उन्हनि ताईं इहो फ़ाइदो रसे। तव्हांजी वॾी महिरबानी।